तव्हांखे रुगो हिकिड़ो पासो तो ॿुधायो वञे। आऊं तव्हां सां इन ॻाल्हि ते ॻाल्हाइणु चाहियां थो त पाण इश्क ऐं मोहबत जी सरज़मीन बिल्कुलु आहियूं ऐं बिल्कुलु इन सरज़मीन जा उहे रवैया ऐं उहे मौक़िफ़ ऐं कोल बि पंहिंजा आहिनि त हू चवंदई तूं मचो अॻु अॻराई जो करे ख़ता जो खाए, अब ठीकु आहे, ये ॻाल्हियूं ठीकु आहिनि, टॉलरेंट बि आहियूं, हारमनी में बि यकीन रखूं था, महिमान नवाज़ बि आहियूं, पर रुगो इहो आहियूं, रुगो प्यार करण वारा रली विछाए वेठा आहियूं त को अचे त मानी था हथ धोआराए मानी खारायूंसि, अदा भली करे आए पुट पड़ पंहिंजा सभु खणी वञे, पाण वेठा हथ धोआरियूंसि, जे ईअं हुजूं हा त पाण त तबाह ऐं बर्बाद थी चुका हुजूं हा। इहो पंहिंजो हिकिड़ो पासो आहे। पंहिंजो को ॿियो पासो आहे, पंहिंजो ॿियो पासो आहे त हिन दुनिया में पाण इंडस सिविलाइज़ेशन जा मालिक आहियूं। इंडस सिविलाइज़ेशन 3300 क़ब्ल मसीह जी सिविलाइज़ेशन, अॼु खां 5300 साल पुराणी सिविलाइज़ेशन। उहा सिविलाइज़ेशन इंडस सिविलाइज़ेशन जॾहिं सॼी दुनिया जा माण्हू झंगनि में रहंदा हुआ, सॼी दुनिया जा माण्हू सिज जे टहिकंदड़ गर्मीअ जे हेठां वणनि ऐं झंगनि में गारनि में हुआ, तॾहिं सिंधियुनि पंहिंजा घर ठाहिया। जॾहिं दुनिया जा माण्हू नंढड़ियुनि ॿेड़ियुनि में आसपास जे समुंड जे छाड़कियुनि में पिया हलंदा हुआ, तॾहिं सिंधियुनि ॿेड़ा ठाहिया हुआ। जॾहिं दुनिया जे समूरनि टिनि वॾियुनि तहज़ीबुनि, इजिप्शियन सिविलाइज़ेशन, सुमेरियन सिविलाइज़ेशन ऐं इंडस सिविलाइज़ेशन में इंडस सिविलाइज़ेशन आहे, जंहिंजे सिफ़ुनि मां, जंहिंजे घरनि मां, जंहिंजे आर्कियोलॉजिकल साइट्स मां हथियार कोन लधा, हथियार कोन हुआ, हो त ढगे जा निशान हुआ ऐं डांसिंग गर्ल हुयूं। ऐं उते उन्हनि निशाननि वारी उन सरज़मीन ते जिते तख़्त ऐं ताज लाइ दरबारूं हुजनि, उते इंडस सिविलाइज़ेशन में ख़बर अथव त माण्हुनि जे गॾिजण जो हंधु कहिड़ो हो? को तख़्त ऐं ताज ऐं दरबार कोन हुई, मोहन जो दड़ो में पब्लिक बाथ हुआ, जिते माण्हू वहिंजंदा हुआ ऐं कचहरियूं कंदा हुआ। उन ज़माने जी हारमोनस, उन ज़माने जी रवादारीअ वारी, उन ज़माने जी बराबरी वारी सिंध, जंहिंमें माण्हू पब्लिक बाथ्स ते, माण्हू डेमोक्रेटिक ऐवाननि में वेही कचहरी कंदा हुआ, अॼु खां 5300 साल अॻु। उहा सरज़मीन जॾहिं सुमेरियन ऐं इजिप्शियन हथियार पे ठाहिया, सिंधियुनि तरक़ी पे कई। सिंधियुनि ही उहे सिंधी आहिनि जिन अरकाद जे सुमेरियन शहनशाह के 2300 क़ब्ल मसीह 4300 साल अॻु में पंहिंजा इंजीनियर मोकिलिया हुआ, उन्हनि जे तामीरात में मदद करण लाइ इंजीनियर सिंधबा विया। उहे सिंधी हुआ जिन पहिरियों दफ़ो ॾंदनि जे बीमारियुनि ते रिसर्च कई, जिन जंड ठाहिया, जिन कपह पैदा कई, जिन ॿेड़ा ठाहिया, जिन माप तोर जा औज़ार ईजाद कया, उहे सिंधी हुआ। उहे सिंधी हुआ जिन दुनिया के सिविलाइज़ेशन जा पहिरियां निशान ॾिना। उहे सिंधी हुआ जिन सॼे वर्ल्ड खे ॿुधायो त ज़राअत में सुधारा कीअं आणिबा आहिनि, जिन एग्रीकल्चरल रिवोल्यूशन आंदो, उहे सिंधी हुआ। उहे तव्हांजा अब्बा ॾाॾा, तव्हांजा जेनेटिक फोर फादर्स हुआ। इहो हिकिड़ो पासो। पर नौजवानो, जॾहिं आर्यन हमलो कयो 600 क़ब्ल मसीह में, तॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़े पासे गौतम बुधा उथी बीठो हो। बुधा दी ग्रेट गौतम हो। ऐं उन ई ज़माने में 600 क़ब्ल मसीह में सिंध जो बादशाह रुद्ररायन हो, जंहिं आर्यन सां पहिरियों मुक़ाबलो कयो ऐं आर्यन सां जंग कई। उहो सिंध जो बादशाह रुद्ररायन हो। जॾहिं 326 क़ब्ल मसीह में 326 क़ब्ल मसीह में 2000 साल हिकिड़ा ऐं 326 ॿिया, 2326 क़ब्ल मसीह में जॾहिं एलेक्ज़ांडर दी ग्रेट हमले आवर थी आयो, सिकंदर आज़म, तॾहिं सैवण वटि उनजो पहिरियों मुक़ाबलो सॼे बर्रे सग़ीर में सिंध जे बादशाह सांबस कयो। सांबस हो जेको एलेक्ज़ांडर दी ग्रेट सां विढ़ियो मुक़ाबलो। जॾहिं 600 सदीअ में राणा महारत हमले आवर थियो सिंध में, सिराज इन्हनि शयुनि खां मुतासिर थी नाविल लिखियो आहे। राणा महारत हमले आवर थियो त सिंध जे राजा चच हुन सां तलवार जो दूबदू मुक़ाबलो कयो, इन शर्त ते त जेकॾहिं तूं फातह त पोइ तुंहिंजी ॻाल्हि हलंदी, जे आऊं फातह त तूं हटी वेंदे हितां। हू हमले आवर थी आयो, चच हुन सां तलवार सां मुक़ाबलो कयो, हुनजी ॻिची वढे छॾियईं ऐं सिंध खे शिकस्त खां बचाईं। चच बादशाह विढ़ियो। सिंधी ईअं विढ़ंदा हुआ। जॾहिं अलाउद्दीन खिलजी हमले आवर आयो, तॾहिं अलाउद्दीन खिलजी सां दो सूमरो विढ़ियो हो। ऐं जॾहिं मोहम्मद शाह तग़लक 1351 जे अक्टूबर महीने में हमलो कयो,
मोहम्मद शाह तगलक जी फौज जो तइदाद हो 1.5 लख ऐं साम्हूं सिंधियुनि जी फौज जाम बाबीन जी क़यादत में हुई 30,000 माण्हू होॾां 1.5 लख फौज ऐं 500 हाथी सुल्तान मोहम्मद तगलक जी क़यादत में हेॾा 30,000 पंजो हिसो 30,000 सिंधी बिना हाथियुनि जे ऐं उन्हनि 30,000 उन्हनि 1.5 लख फौज खे जूता हणी शिकस्त ॾेई लतूं हणी पंहिंजे वतन मां कढी छॾियो। तगलकनि कसम खायो त वरी हमलावर थींदासीं। 1361 में 10 सालनि खां पोइ तगलक बादशाह वरी हमलावर थियो। उन वक़्तु हुन सां गॾु हुई 2.5 लख फौज ऐं ॿिए पासे ॼामनि जी फौज हुई 40,000। उन 40,000 जी फौज 2.5 लख तगलकनि जी लश्कर खे वरी पादर हणी उन्हनि खे क़तल करे उन्हनि जा लाश उछलाए रवानो करे छॾियो। इहे हुआ सिंधी। इहे सिंधी ईअं विढ़ंदा हुआ। अरबन जी हिकिड़ी काह जो ज़िक्र थिए थो। अरब आया अरबन सिंध ते 18 काहूं कयूं ऐं 18 काहुनि मां 17 काहुनि में अरबन खे शिकस्त आई। 17 काहुनि में अरबन खे सिंधियुनि शिकस्त ॾिनी। अरबन जॾहिं सॼी साउथ एशिया ऐं एशिया खे फतेह पे कयो तॾहिं 2 क़ौमुनि हुन सां मुक़ाबिलो कयो। सॼी एशिया में 2 क़ौमूं हुयूं जिन अरबन जो मुक़ाबिलो कयो ऐं आख़िर ताईं उन्हनि खे फातेह थियण में रुकावट विझंदा रहिया। हिकिड़ा तुर्क, ॿिया सिंधी। ऐं जॾहिं अरबी ज़बान जी गलगार थी सॼे बर सग़ीर ते ऐं सॼे एशिया ते 2 ॿोलियुनि अरबी ज़बान जो मुक़ाबिलो कयो। हिकिड़ी फारसी, ॿी सिंधी। 2 ज़बानुनि मुक़ाबिलो कयो। अञा पंहिंजा पेर खोड़े बीठियूं रहियूं। इहे हुआ सिंधी। ईअं विढ़ंदा हुआ। तगलकनि सां, खिलजनि सां, ॿियनि माण्हुनि सां मुक़ाबिला ईअं कंदा हुआ। ईअं तुगलकनि ऐं तुरखाननि सां ईअं विढ़िया। इहे सिंधी हुआ जेके ईअं मुक़ाबिला कंदा हुआ, जेके सरेंडर न कंदा हुआ। इन हद ताईं जो जॾहिं ॾाहिर खे शिकस्त आई अरबन जे हथां उन वक़्तु एजाज़ुल कुदूसी, आऊं कोन थो चवां, एजाज़ुल कुदूसी तारीख़ में लिखियो आहे। छा थो लिखे? चए थो इब्न कासिम जॾहिं मुक़ाबिलो पे कयो त इब्न कासिम जॾहिं सिंधियुनि जे लश्कर हमिलो कयो, एजाज़ुल कुदूसी जो वञी किताब पढ़ो, तारीख़ ते तारीख़नामा पढ़ोसि वञी। चए थो त इब्न कासिम जॾहिं सिंधियुनि जे लश्कर जो मुक़ाबिलो पे कयो ऐं हिक ॿिए मथां सिंधी अॻिते वधंदा आया, उन्हनि पंहिंजूं चेलियूं अजरकुनि जूं गंजियूं ॾेई हिक ॿिए सां ॿधी छॾियूं त को बि मैदान न छॾे वञे। ऐं जॾहिं हमलावर थी लथा ऐं जॾहिं सिंधियुनि जो बादशाह दोशाखी तलवार खणी मैदान में लथो त इब्न कासिम कंफ्यूजन में ॿियनि खे चवणु शुरू कयो, मूंखे पाणी खारायो, मूंखे पाणी खारायो। त ॿिए सरदार चयुसि, पाणी खाराइबो कोन्हे, इब्न कासिम पाणी पीबो आहे, तूं हौसलो कर। सिराज उन्हनि तारीख़ जे वाक़िअनि खे पंहिंजो रस्तो बनायो आहे। ऐं पोइ जॾहिं शिकस्त आई सिंधियुनि जी फौज खे तॾहिं सिंधियुनि जी राणी लाॾ बाई पाण खे किले जी दीवार तां हेठि उछलाए छॾियो, पाण खे मारे छॾियो, सरेंडर कोन कई। सिंधियुनि जी न्याणी लाॾ बाई अरबन जे घेरे में ग़ुलाम थी जीअण खां किले जी दीवार तां कई फुट उतां टिप ॾिनई ऐं 50,000 सिंधी सूरमनि जी वॾियुनि ज़ालुनि पाण खे सती करे साड़े छॾियो। ग़ुलाम कोन थियूं, पेश कोन थियूं। 50,000 औरतुनि पाण खे सती करे छॾियो। जॾहिं सूमरनि जूं ॿाहूं अबड़नि जे हवाले थियूं पनाह तौर ऐं खिलजी जो लश्कर आयो हो, तॾहिं अबड़े मुक़ाबिलो कयो ऐं जॾहिं अबड़ो मुक़ाबिलो न करे सघियो आख़िर में हुननि जी ताक़त हुई, तॾहिं अबड़े सरदारनि ऐं साम बणियल सभिनी औरतुनि पंहिंजो पाण खे साड़े छॾियो ऐं पेश कोन पई, पाण खे साड़े छॾियो। ग़ुलाम थी, बानियूं थी, उन्हनि जे महलनि में बेरा ऐं वेटर थी जीअण खां हुननि पंहिंजे पाण खे मारे छॾियो, सरेंडर कोन कयूं। इहा आहे सिंधियुनि जी हिस्ट्री जेके सिराज लिखियो आहे। सिराज जो किरदारु संघार, जंहिंजे अखियुनि में सीख घुमायो हुनखे अंधो कयो वियो। ऐं पंहिंजी महबूबा लेली, हिकिड़ो कैरेक्टर लेली जंहिंसां सोढो इश्क थो करे, जंहिंजो संघार दीवानो आहे। हिकिड़ी फिल्म आहे गन्स ऑफ नेवरोन। उन गन्स ऑफ नेवरोन में हिकिड़ो कैरेक्टर हूंदो आहे, हिकिड़ी माई हूंदी आहे जेका गद्दारी कंदी आहे पंहिंजे टीम सां। ग्रेगरी पैक उनजो हीरो आहे, उनखे मारे छॾींदो आहे गोली हणी। उन गन्स ऑफ नेवरोन वांगुरु जॾहिं सोढे खे ख़बर पई त हीअ उन्हनि गद्दारनि सां मिलियल आहे, हुन खंजर खणी पंहिंजे महबूबा जे सीने में हणी छॾियो ऐं चई, मूंखे सिंध वधीक अज़ीज़ आहे हज़ारनि महबूबा उनखां। जॾहिं उन में दूल्हा दरिया ख़ान उन वक़्त जे अरगोननि तुरखाननि जे नुमाइंदा कमांडर
अमीर खान सां विढ़े थो ऐं अमीर खान हुनजे साम्हूं मुक़ाबले में अचे थो ऐं सोढो वार करण लाइ पंहिंजी कुहाड़ी उभी करे थो त अमीर खान चएसि थो त सोढा तो कसम खयो हो तो वचन ॾिनो हो त मूं ते हमिलो न कंदे। सोढो चएसि थो अमीर खान मुंहिंजा अहिड़ा 1000 वचन ऐं सूंहं सिंध ता कुर्बान आहिनि। मारे थो छॾेसि दुश्मननि सां मुक़ाबलो ऐं पोइ जॾहिं तुर्खाननि ऐं अरगोननि खे शिकस्त ॾियनि था तॾहिं आख़िरी लम्हे मुग़लनि जो लश्कर अचे थो 8000 सिंधी ऐं 1 लख मुग़ल। हिकिड़े सिंधीअ ते 12 मुग़ल जदीद हथियार। उनखे जीअं सिराज साहब लिखियो आहे उन जेका मंज़र कशी कई अथसि चए थो सिंधी ईअं विढ़िया सिंधी ईअं ये ॻाल्हियूं हिते गॾु कजो स्टोर कजो सेव कजो। सिंधी ईअं विढ़िया जीअं विढ़ंदे अहिड़ी जंग न ज़मीन ॾिठी हुई न आसमान ॾिठी। अहिड़ी जंग न वण टिणनि ॾिठी हुई या न ज़मीन जे ज़रनि ॾिठी हुई। अहिड़ी जंग जेका इंसाननि न अॻु ॾिठी हुई न वरी इंसान ॿिए दौर में ॾिसी सघंदा। सिंधी मैदान में लथा ऐं सिंधी ईअं पे विढ़िया। सिराजुल हक़ तो लिखे पंहिंजे नावल जे आख़िरी सुफ़नि में सिंधी ईअं पे विढ़िया जो सिंधियुनि खे ॼण किरण आयो ई कोन थे ऐं जे हिकिड़ो सिंधी किरियो थे त हुनजे ज़ख़्म मां ॿिया 100 सिंधी उभा थी खड़ा थिया थे ऐं हुनजे ज़ख़्म मां ॿिया 100 ॼणा अची उन्हनि तुर्खाननि अरगोननि ऐं मुग़लनि जो मुक़ाबिलो थे कयो।